The following audiobook is brought to you by Roshani Publication, Pakistan. प्रोफेसर कल्याण आडवाणीअ जे तरतीब ॾिनल शाह जे रिसाले जो पहिरियों सुर कल्याण दास्तान पहिरियों। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ऊं जोड़ जहान जी वहदहू ला शरीक लहू जिन उतो सी ईमान तिन मञो मुहम्मद कारणी कलब साण लिसान उहे फाइक में फरमान अवतड़ कहन ओलिया सुतड़ विया सालिम हेकड़ाई हेक थिया अहदसी आलिम बेबहा बालिम आगे किया अगही निसो रोई नूर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सचन कोने सूर मौला कियो ममूर अंग अज़ल में उन जो वहदहू जे वढिया इल्लल्लाह सी ओरीन हियूं हकीकत गडियो तरीक़त तोरीन मारिफत जे माठ सी ॾेसां दर डोरीन सुख न सुता कॾहिं वेही न वोड़ीन कुल्ह नऊं कोरीन आशिक अब्दुल लतीफ़ चए वहदहू ला शरीक लहू ॿुधी न ॿोड़ा कितो कने न सुआ जे घट अंदर घोड़ा ॻाड़ींदे ॻोढ़ा जित शाहिद थींदई सामुहा वहदहू ला शरीक लहू इहो विहाइज वीह खटी जे हाराईअ हंध तुंहिंजो हीअ पाणा चवंदई पीउ भरे जाम जन्नत जो वहदहू ला शरीक लहू इहो हेकड़ाई हक़ ॿियाईअ खे बख जिन विधो से विरसिया सिर ढूंढियां धड़ न लहां धड़ ढूंढियां सिर नाह हथ करायूं आंगरियूं विया कपजी कांह वहदत जे विहां जे विया से वढिया आशिक चओ उन खे मकी चओ मशूक ख़ालिक चओ मखाम तूं मकी चओ मखलूक सलिज तंहिं सुलूक जो नाकिसियां निंगियो वहदतां कसरत थी कसरत वहदत कुल हक़ हक़ीक़ी हेकड़ो ॿोलीअ ॿीअम भुल हू हुलाचो हुल बिलाह संदो सजणे पाणे जल जलाल हू पाणे जान जमाल पाणई सूरत पिरीअ जी पाणई हुस्न कमाल पाणई पीर मुरीद थे पाणई पाण ख़्याल सभु सभोई हाल मंझाई मालूम थे पाणई पसे पाण खे पाणई महबूब पाणई खलके खूब पाणई तालिब तिन जो पढ़ाॾो सो सॾ वर वाईअ जो जे लही हुआ अगही गॾु ॿुधण में ॿथिया एक कसर दर लख कोड़े कणस गिणखियूं जेॾांहुं करियां परख तेॾां साहिब साम्हूं कोड़े कायाऊं तुंहिंजूं लखनि लख हज़ार जीउ सभु कंहिं जीअसी दर्शन धारो धार प्रियम तुंहिंजा पार कहिड़ा चई कीअं चवां वाई सभु का प्रिया कूं पूॼे नींहुं नेणे गुण ॻाल्हि वो जा चितायम चित में सॼण साथो बुझे लात जा लतीफ़ जी सॾ तंहिंजो सुॼे दास्तान ॿियो अघी अघाई रंज प्रिया खे रसियो चखियम चङाई सोरांघे सूरीअ तां अंधा ऊंधा वेज खल कुॼाड़िया खाईं असां ॾुखी ॾील में तूं पियारे पेज सूरी जनी सेज मरण तन मुशाहिदो सूरी आ सिंगार अगही आशिकन जो मुड़ण मोटण मेहणू थिया निज़ारे निर्वार कुसण जो करार असुल आशिकन खे सूरीअ मथे सेण कहिड़े लेखे सनरा जेल लॻा नेण ते सूरियाई सेज थी सूरीअ ते सौ वार ॾिहाड़ियो चंग चढ़िए जिम विरची छॾिए सिकण जी पचार पिरत न पसी पार नींहुं जियाई निंगियो पहिरीं काती पाए पुछ जो पोइ प्रीतणू
ॾुख प्रिया जो ॾील में वाजट जीअं वॼाए सीखुन माह पचाए जे नालो ॻियड़ियो नींहं जो। कातीअ कोन्हे ॾोह गन वढींदड़ हथ में पसियो पर अजीब जी लिचियो वञे लोह आशिकन अंदोह सदा माशूकन जो। काती तिखी मथिए मर मुनियाई होए मान विरमन तोए मुंह प्रिया जा हथड़ा अॻियां अॾिन वट पोयन सिर संभाहिया काट त पमी कबूल में मछण भाई घट मथा मुहायन जा पिया न ॾिसी पठ कलाल के हट कुसण जो कूप वहे जे अथई सद सुरक जी त वह कलालन काटे लाहे रख लतीफ़ चए मथो वट माटे तिक ॾई पिक पीउ तूं मंझां घोट घाटे जो वर्ण विहाटे सो सिर वट सरो सहांगो। जे अथई सद सुरक जी त वह कलाल के कूए महेसर जी मंधु जी हुत हॾही हूए जा रमज़ परूड़ियम रूए ता सिर वट सुरकी सगुणी नाणे नाह ककूह की मुल महांगो मंद संभाहिज सैयद चए काटण कारण कंद हीउ तनी जो हंध मटन पास मरन जे आशिक ज़हर पियाक विह पसी विहसन घणू कड़े ऐं कातिल जा हमेशह हेराक लॻियन लऊं लतीफ़ चए फना किया फिराक तोणे चिकनिन चाक तब आह नसलिन आम खे मकर सद सरे जी जे तूं टारे टूह पीते जंहिं पासे थिए मंझां रगुन रूह काटे चख ककूह लाहे सिर लतीफ़ चए सदड़िया शराब जूं कोह पचारूं कन जे कात कलालन कढिया त मोटियो पोइ वञनि पिकूं से पियन सिर जनी जा सत में सिर जुदा धड़ धार दोग जनी जा देग में से मरकन पचार हाज़ुर जिन जे हथ में असुल आशिकन जो सिर न सांढण कम सव सिसियां अगरो संदो दोसां दम ही हॾो ऐं चम पिक प्रिया जे न पड़े जे मथे वट मिड़न त सभु कंहिं सद थिए सिर ॾिने सट जुड़े त आशिक ईअं अचनि लधा ते लभन मुल महांगा सुपरी मुल महांगो कतरो सिकण शहादत असां इबादत नज़र नाज़ प्रिय जो वाई मंद पीअंदे मुंहुं साजन सही सुञातो पी पियालो इश्क जो सबकी समझो सूं प्रिया संदे पार जी अंदर आग अथऊं जीअण नाहे जग में ॾींहं मिड़ोई ॾूं अल्लाह अब्दुल लतीफ़ चए आहीं तूं ई तूं दास्तान टियो उथियारे उथी विया मंझां मुंहुं आज़ार हबीबई हणी विया पीड़ा जी पचार तबीबन तमार हॾ न वणे हाण मुंहुं और ॾुखंदो ऊ थिए हादी जंहिं हबीब तिर तफ़ावत न करे तंहिंखे को तबीब रहनुमा रकीब साथर सिहत सुपरी आहे न आज़ार मजलिस वेर मिठो थिए कोठी दे कहार खंजर तंहिं खूब हणे जैसी थिए यार साहिब रब सतार सुझे रगूं साहजूं रगूं थियूं रबाब वजन वेल सभु कहीं लुछण कुछण न थियो जानिब रीय जवाब सोई संधींदुम सूर सी सोई संधींदुम सुपरी कयस जंहिं कबाब सोई ऐन अज़ाब सोई राहत रूह जी सोई राह रद्द करे सोई रहनुमा वतु इज़्ज़ु मन तशाव वतु ज़िल्लु मन तशाव सिकी कुह सलाम के करी कुह न सलाम ॿिया दर तिन हराम इहो दर जनी देखियो मिठाया मिठो घणो कड़ो नाह कलाम सुकू तुई सलाम प्रिया संदे पार जो प्रिया संदे पार जी मिड़ई मिठाई कान्हे कड़ाई चखी जे चेत करे
तो जनी जी तात तिन पुण आहे तुंहिंजी फस्कुरूनी अस्कुरुकुम इह परूड़ बात हथ काती गुड़ वात पुछण पर पिरिन जी पाबो हेकार मूंखां पुछियो सजणे अलस्तु बिरब्बुकुम चयाऊं जहवार संदी सूर किनार तन तॾा कहूं न लहे संदी सूर किनार तन तॾा कहूं न लहे पाबो हुयो पुछन किथे हट हबीब जो नेज़े हेठां नीह जे पासे पाण न कन आशिक अजल सामुहां ऊचे घाट अचन कुसण कुर्ब जन मरण तिन मुशाहिदो कोठे कुहे सुपरी कोठे कुहण साण नेज़े हेठां नीह जे पासे कर मपाण जुल विञाए ॼाण आशिक अजल साम्हूं कोठण करीबन जो ऐन तड़न आह इह उल्टी गालड़ी सिक वरंदी साह आसर हदमलाह छिनण गंढण उन जो कुहन तां कर लहन तां कुहन सेई माव मुहन सेई राहत रूह जी कुहे सो कर लहे कोठे सो करीब इहा आदत सिखियो हर ज़मान हबीब तिछे सो तबीब सोई राहत रूह जी वाई थींदो तन तबीब दारू मुंहिंजे दर्द जो बुकी ॾींदुमि बाझ जी अची शाल अजीब पिरीअ अची पाण कयो संदो गौर ग़रीब ॾुखंदो सभोई दूर कयो मंझऊं तन तबीब अदियूं अब्दुल लतीफ़ चए हातिक आह हबीब सुर कल्याण पूरो थियो। Thank you for listening to the audiobook.